आप देख रहे हैं मक्की सिंधी इस्लामिक चैनल, इस्लाम की आवाज। मथां मोए जे विझी मिटी मण छॾे पोवींदा करीब प्यारा। मथां मोए जे विझी मिटी मण छॾे पोवींदा करीब प्यारा। चङा अमल कम चङा अमल कम चङनि खे ईंदा, बुरनि जा लहंदा न मन मुंझारा। मथां मोए जे विझी मिटी मण छॾे पोवींदा करीब प्यारा। मथां मोए जे विझी मिटी मण छॾे पोवींदा करीब प्यारा। चङा अमल कम चङनि खे ईंदा, बुरनि जा लहंदा न मन मुंझारा। मथां मोए जे विझी मिटी मण छॾे पोवींदा करीब प्यारा। मज़ा दुनिया जा मज़ा दुनिया जा ऐं ऐश अशरत सदा न रहणा कहीं सां आहिनि। उते न कम ईंदा धन ऐं दौलत, हिते रहंदा बनियूं ऐं ॿारा। उते न कम ईंदा धन ऐं दौलत, हिते रहंदा बनियूं ऐं ॿारा। मथां मोए जे विझी मिटी मण छॾे पोवींदा करीब प्यारा। चङा अमल कम चङनि खे ईंदा, बुरनि जा लहंदा न मन मुंझारा। मथां मोए जे विझी मिटी मण छॾे पोवींदा करीब प्यारा। दुनिया छॾे जे छॾे जे हलिया वयासे, वरी वरिया न माग हिन ते। हितां हलिया विया घणा ई आहिनि, हितां हलिया विया घणा ई आहिनि, असांजा जेके हाजीअ जियारा। मथां मोए जे विझी मिटी मण छॾे पोवींदा करीब प्यारा। चङा अमल कम चङा अमल कम चङनि खे ईंदा, बुरनि जा लहंदा न मन मुंझारा। मथां मोए जे विझी मिटी मण छॾे पोवींदा करीब प्यारा। अज़ीम रिश्ता अज़ीम रिश्ता बिसाहताईं, मोए कमरंदो न आहे कोई। अदो अदी छा अबो अमड़ भी, अदो अदी छा
अबो अमल भी न थींदा कंहिंजा अॻे सहारा मथां मुए जे विझी मिटी मण छॾे पोवींदा क़रीब प्यारा चङा अमल कम चङनि खे ईंदा बुरनि जा लहंदा न मन मुंझारा मथां मुए जे विझी मिटी मण छॾे पोवींदा क़रीब प्यारा कलील आहे हयाती वधीक मोहलत न पल बि मिलंदी गुनाह घटि कयो सवाब वध कयो गुनाह घटि कयो सवाब वध कयो क़बर लाइ सोचो त कुझु खुदारा मथां मुए जे विझी मिटी मण छॾे पोवींदा क़रीब प्यारा चङा अमल कम चङनि खे ईंदा बुरनि जा लहंदा न मन मुंझारा मथां मुए जे विझी मिटी मण छॾे पोवींदा क़रीब प्यारा वई जा गुज़री मिले न मोटी हयाती एॾी त क़ीमती आ सदा न बागनि बहारी हूंदी सदा न बागनि बहारी हूंदी सदा न सावण सदा न स्यारा चङा अमल कम चङनि खे ईंदा बुरनि जा लहंदा न मन मुंझारा मथां मुए जे विझी मिटी मण छॾे पोवींदा क़रीब प्यारा सवाइ रब जे बका न कंहिंखे त पोइ छा जा गुरूर मस्तियूं सफ़र अणांगो ॾुखियो आ ॾाढो सफ़र अणांगो ॾुखियो आ ॾाढो रहियो सिकंदर रहियो नंदारा सफ़र अणांगो ॾुखियो आ ॾाढो रहियो सिकंदर रहियो नंदारा चङा अमल कम चङनि खे ईंदा बुरनि जा लहंदा न मन मुंझारा मथां मुए जे विझी मिटी मण छॾे पोवींदा क़रीब प्यारा नए त अमरोट में सदाई ख़याल दिल तां नथो लहे जे राज़ी थींदो ख़ुदा ताला जे राज़ी थींदो ख़ुदा ताला त बख़्शावींदा ही अब्द पारा जे राज़ी थींदो ख़ुदा ताला त बख़्शावींदा ही अब्द पारा चङा अमल कम चङनि खे ईंदा बुरनि जा लहंदा। आप देख रहे हैं मक्की सिंधी इस्लामिक चैनल, इस्लाम की आवाज़।